जेका हर माण्हू पढ़े थो, जेकॾहिं कंहिंखे को घटि वधि चए थो उन ते कमेंट जल्दी अची वञे थो, पर इहा ख़बर न पई सघे त सिंध जे जनरल सेक्रेटरी मुख़्तलिफ़ सोशल मीडिया वारनि उहे असांजी पोस्ट हलायूं त हिन जो का तारीख़ हलाई थी वञे, छो थी ख़बर पए? माना अदम दिलचस्पी आहे असांजी। ऐं माज़रत सां चवां थो, माज़रत सां मतिलबु माइंड को दोस्त करे हिन ऐवान जे अंदरि जेके दोस्त आयल आहिनि, काफ़ी दोस्तनि खे इंस्ट्रक्शन मिलनि था सुठो ॻाल्हाया ऐं इंस्ट्रक्शन मिलनि था त ॻाल्हायो वियो त तव्हांखे ही लफ़्ज़ ॻाल्हाइणा बिल्कुलु ॻाल्हायो, तव्हांखे जवाबु ॾींदासीं। पर तंज़ीम जे अंदरि ख़ुदा तंज़ीम आहिनि, सभु कंहिंजो पढ़ियल आहे, सभु कंहिंखे ख़बर आहे, कंहिं सां बि तव्हांजी हमदर्दी आहे, इहो तव्हांजो राइट आहे। पर जॾहिं तंज़ीम इलेक्शन थी अचनि ऐं बाडियूं इलेक्ट थी अचनि, जे उन जे ख़िलाफ़ को ॻाल्हाए थो तव्हांखे उन खां पुछण जो हक़ बि आहे। वेल डन, वेल डन। चंदो अदा चंदो तव्हांजे तालुके जो कोन हो, ज़िले जो कोन, उन वक़्तु चंदो मर्कज़ जो हिसो वरितो वियो, तालुकनि ज़िलनि असांखे ख़बर आहे असां पंहिंजा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको मर्कज़ जो हिसो ते जमा करायोसीं ऐं जेको मर्कज़ जो राइट आहे, जेको मर्कज़ जो ख़र्च आहे, 3 सालनि जे अंदरि दोस्त मां कंहिंखे चई आहे पंहिंजी मीटिंग अदा चंदो असां कोन था वठूं या चंदो मिले नथो, छो थो चंदो मिले, छो थो चंदो मिले? तव्हां अहिड़े तरीक़े सां वर्कर कन्वेंशन कयो, जनरल बॉडी कयो, तव्हां खां उस्ताद पंहिंजे दिलि जो आवाज़ ज़रूरु तव्हांखे ॿुधाईंदा, पर जॾहिं तव्हां हुननि खे हुकुम कंदव तव्हांजे हुकुम खे लबैक न करे तव्हांजो हुकुम वापसि न कंदा। पर सबबु इहो आहे सां राब्तो त रखो, या तालुके जे आम उस्ताद सां बि मर्कज़ खे राब्तो रखिणो आहे, ज़िले जे आम उस्ताद सां बि मर्कज़ खे राब्तो रखिणो आहे, त पोइ हे भाॼियूं हेठियूं हटाए छॾियूं। पीर साहब चयो न, कोई इहो त दोस्त ॿुधाए सिंध जे अंदरि कहिड़नि दोस्तनि जनरल बॉडी कयो तालुकनि में, कहिड़नि दोस्तनि ज़िले जी जनरल बॉडी कयो, मखसूस ज़िला सिंध जे अंदरि आहिनि जंहिंमें सरे फर्ज़ सां जो मैं हर मीटिंग में कमु आहे जो कि सागड़ ज़िलो आहे। सागड़ ज़िले जे अंदरि उस्तादनि सां गॾोगॾु सारी उहिदेदारनि सां गॾोगॾु आम उस्तादनि खे बि ख़बर आहे त मुंहिंजे पेटल जो कमु छा आहे, मुंहिंजो उहिदेदार करे छा थो, मूंखां वठे छा थो, मां ॾियां छा थो, उन्हनि खे ख़बर आहे। ऐं बाक़ियुनि खे जेकॾहिं ख़बर न आहे उन सबबु इहो आहे होमवर्क कोन्हे को, जे तंज़ीम खे मुनज़म करणो आहे, मुतहद करणो आहे, इहे शयूं सभु जो सभु जेको आहे असांखे पाण खे उन्हनि ते अमल करणो आहे। काफ़ी दोस्त सां नालो नथो खणां, जंहिं दोस्तनि चयो 7 तारीख़ जी तारीख़ असांजी जेका छॾी वई, हिते हर उस्ताद 1.25 लख उस्ताद आहे, 1.25 लख उस्ताद जी तजवीज़ पंहिंजी आहे, क़ाबिल एतिराम, हर माण्हू जी तजवीज़ पंहिंजी आहे, पर को उसूल, को आइन, को तरीक़ेकार, को मेथड त आहे न। तव्हां सां सरकार ॻाल्हाइण चए थी, तव्हांखे कोन ॻाल्हाईंदासीं। बाबा छो त आया कराची में मसला न सम्झा, बाबा ॿियो असांखे ॿुधायो न वेंदासीं, ही को मंतक आहे छा? हुन ते चवंदासीं वेंदासीं, ॿियो असां सां ॻाल्हायो, हीअ असांजी शइ आहे, असांजो मसइलो आहे, असांजो उस्ताद सफ़ा थो करे, सालनि खां हुन जा मसइला आहिनि, हमेशह किरानी उस्ताद खे तकलीफ़ ॾिनी वई आहे, असां उन जे लाइ आया आहियूं। जॾहिं असांजी ॻाल्हियूं न ॿुधियूं वयूं आहिनि, असां ततर रोड ते कराची जे अंदरि पहुता, जे ॿियो असां खां पुछण आयो त असांजो हवालो पुछो, असांखां ॿुधो, जे असांजो राइट आहे त असांखे ॾियो, जे असांजो राइट न आहे त असीं वापसि वेंदासीं। त पोइ ही जेको तरीक़ेकार हर तंज़ीम में तरीक़े शूरा हूंदियूं आहिनि। हिकिड़े जीअं दोस्त चयो न, अदा एक्शन कमेटी B1 प्लान नंबर C1, ये सभु शयूं ठहंदियूं, इहे सभु पंहिंजे ज़हन मां आहिनि, इहे सभु शयूं असां अंडर प्रोसेस आहिनि, पर तव्हांखे पतो उते पइजी वेंदो कराची जे अंदरि जॾहिं पहुतासीं त तव्हांजो एक्शन कमेटी 1 कहिड़ी आहे, 2 कहिड़ी आहे, 3 कहिड़ी आहे, टैक्स कमेटी तव्हांजी कहिड़ी आहे। तव्हांखे यादि हूंदो, हाजी साहब खे यादि हूंदो, अॻिली तारीख़ में टैक्स कमेटी सोशल मीडिया ते रखियोसीं त सोशल मीडिया ते जवाब अची विया त मां हिन कमेटी
कमेटी जो मेंबर न आया माता जे इन एक्शन कमेटी जो मेंबर न थींदुसि छा जो मैसेज सरकार के पियो वञे समझ में नथो अचे तो साईं उहा तहरीक ख़त्म न थी असां वापसि कोन आयासीं उस्तादनि पाण मल्हायो एक्शन कमेटी टास्क कमेटी हुई जंहिंखे पावर न वियो त तव्हां वञी जेका बहितर सम्झो था तव्हां मसइलनि खे हल करण में जेका तव्हांजी सलाह था पेश करे हल करे अचो था बिल्कुलु ऐं उहे थी आया जेके मुदम थी आया मूं हुन खां पोइ दोस्तनि खां पुछियो बाबा हिकु हिकु दोस्त खां पुछियो मां जेके कमेटी में बाबा तव्हां मुतमिन आहियो से असां मुतमिन आहियूं हुन खां पोइ ऐलान थियो तव्हांजो सफ़र सलाह जंहिंखे तव्हां ॿ दफ़ा वोट ॾेई करे सिंध जो सदर बणायो आहे पेटेल जे मनसब आम ते विहारियो आहे उहो ऐलान थो करे मां थो चवां राइट करे राय करे तव्हांखे एक्सेप्ट करिणो आहे इदारे जे अंदरि हुते तव्हांखे तनक़ीद करणी पीर साहब ने कमेटी में तव्हांजे प्रेस क्लब के मिनिस्टर और सेक्रेटरी अचण लाइ तयार आहे उस्ताद सां मुखातिब थियण लाइ तयार आहे पर असांजे दोस्तनि हुनखे फोन करे चयो तव्हांजे पहुतो त असां तव्हांजे खिलाफ़ नारा हणंदासीं भाई इज़त हर कंहिंखे प्यारी आहे ज़ाहिर आहे जन मनसब ते वेठा हुन चयो त असां हलूं पर तव्हां वटि ख़ुदि तव्हां पाण में मुतहद न आहे जो तहरीक खत्म थी न थी वई असां न त उहे केस असांजे नीचे पवनि था जिन केस सां असांजो तालुक ई कोन्हे पराए केस में फासा वर्कर खे थो वञे जे केस में जो आहे यारी दोस्त यारो हण बाबा मरकज़ी काबीना जे नीचे में हण मरकज़ी सदर जे नीचे में दोस्तनि ॻाल्हायो एनसीए जी असांजा दोस्त असांजा ॿाहिरि पर मां त असां पेटीएल जा मेंबर कोन्हनि दोस्त ज़रूरु आहिनि उस्ताद तबिके सां तालुक ज़रूरु आहे पर जॾहिं मीटिंग थींदी केस मरकज़ जे नीचे में पोइ एनसीए जी वारनि सां न ॻाल्हायो बाबा जे उहे दोस्त तव्हां हुन खां मालूमात वठो जॾहिं बि मिलनि त असां हुनखे इज़त ॾिनी आहे अहिड़े क़िस्म जो प्राइमरी उस्ताद अपॉइंटमेंट थियो न आहे ऑर्डर हुनखे मिलियो न आहे तव्हांजो मेंबर थियो न आहे पर केस मरकज़ जे नीचे में छो त हार्ड एरिया में उस्ताद छो था कया वञनि मरकज़ में त छो थो ॻाल्हाए बाबा हिकिड़ी गवर्नमेंट जी पॉलिसी पंहिंजी आहे पेट्रोल जी पॉलिसी पंहिंजी आहे मां ज़ोर सां जेका गवर्नमेंट पॉलिसी ठाहे पई ख़त्म थी करे ही हुनजो राइट आहे त छो न जेको सिंध जो आम जेको कंप्यूटर करे शागिर्द बाबा वो दोस्त जेकॾहिं किथे बि को प्रोटेस्ट था कनि त पेट्रोल रेल खे खड़ा हुननि जी मदद करण लाइ तयारु आहे वो केस बि जेको आहे असां पंहिंजो पाण पंहिंजे नीचे पाण विझूं था दोस्त जेकॾहिं असां पेट्रोल जे आईं तंज़ीम जे उसूलनि सीनियर दोस्तनि सां विहंदासीं कचहरियूं कंदासीं इदारनि जी मीटिंगूं भराईंदासीं उनमें असीं पुछणो कंदासीं उनजो असांखे जवाबु मिलंदो पुछणु हक़ तव्हांजो आहे जवाबु ॾियणु हक़ उन ॿुधण वारे जो आहे पर हरू भरू ईअं न हुजे त मेन माण्हू वारी बात हुजे त जेको मुंहिंजो दलील आहे न त जेको मां चवां त उहो दुरुस्त आहे पर जेको तव्हां चओ था उहो दुरुस्त न आहे ईअं न आहे कंहिं दोस्तनि चयो पेट्रोल असांजी मदद न कई हथ कढी वई असीं पंहिंजो पाण आयासीं मुंहिंजे लाइ क़ाबिल एतिराम उहे नौजवान बि आहिनि ही हथ सां जेको आहे सो तफ़रीक़ कई थी वञे भई नौजवाननि सीनियर जूनियर मां तव्हांखे इहा ॿुधायां थो ॻाल्हि त जेकॾहिं नवाबशाह ज़िले जे शहीद बेनज़ीराबाद ज़िले जे कंहिं बि ज़रदारी सां तव्हां अटकंदव त सोची सम्झी अटकंदव छो त ही शहीद बेनज़ीराबाद ज़िले जो ज़रदारी आहे हिन जो प्रेसिडेंट आसूद अली ज़रदारी आहे सीएम सिंध में हिन जो वेठो आहे अदी फरियाद ज़िले कानपुर साहिब जो जेको हिशियार आहे सोचे सम्झी हुन हथ वेंदव तव्हां ही कॾहिं मत वेंदव पर हितां जे कंहिं ग़रीब ऐं जेको बेपा चवंदा आहिनि त देरि न कंदो अटकण सां ऐं कंहिंखो पुछा बि न कंदव त मुंहिंजा साईं जे उन वक़्तु सरकार तव्हांजी ॻाल्हि ॿुधी त हुनखे ख़बर हुई त ही उस्ताद प्राइमरी आहिनि ही पेट्रोल तंज़ीम जा माण्हू आहिनि हिन जे करे पेट्रोल तंज़ीम आहे जंहिंजे करे तव्हांजी इज़त जे मान न करो मिलियो पीपल्स पार्टी की गवर्नमेंट हुजे वज़ीर आज़म सॉरी प्रेसिडेंट साहब जो आसिफ अली ज़रदारी साहब हुजे
हुकूमत सिंध पीपल्स पार्टी जो हुजे शहीद बेनजीराबाद जिले के अंदर में जिले के दिल में वेही करे तव्हां सिंध गवर्नमेंट के ललकारे था, सरकार के ललकारे था। ये तव्हांजी ताक़त न आहे, या पेटियल तंज़ीम जी ताक़त आहे। सिया गुस्सा वेठा पेटियल तंज़ीम ख़त्म थी वई, जो ख़त्म थी वई पेटियल तंज़ीम। असांजो अमल ग़लति आहे, उन्हीअ करे असां पाण खे कब्ज़ था करे वेठा। इहो काफ़ी न आहे त मां हाजी नाज़र जी हिमायत थो कयां, मां हिन तरीक़े जी हिमायत थो कयां। मां अमली तौर ते हुजां, जानी माली दोस्तनि सां, अज़ीज़नि सां, उस्तादनि सां, सभिनि सां मां मैदान अमल में बीठो हुजां। ही शइ अकल पुल सां कोन्हे हुई। आउं सम्झां थो जेके तव्हां दोस्त वेठा हिन में एतिरा बहितरीन ऐं क़ाबिल माण्हू वेठा आहिनि जे उन्हनि खे मौक़ो मिले हिन स्टेज ते अची करे असां वारे उहिदे ताईं या हिन मर्कज़ी काबीना में त बहितरीन हुननि वटि तजवीज़ बि आहे, बहितरीन हुननि जो जेको आहे पंहिंजो अमल बि आहे। ईअं कोन्हे को मर्कज़ी काबीना थी वई त मर्कज़ी काबीना में सभु ॻोल्हाइजा, उन्हनि खे हलाइण वारा, उन्हनि खे तजवीज़ ॾियण वारा, उन्हनि खे मशवरा ॾियण वारा तव्हां जहिड़ा दोस्त, तमामु बहितरीन सीनियर दोस्त, साबिक़ा जेके असांजा सदर रही विया आहिनि, पेटियल जा कारकुन रही विया आहिनि, पेटियल में जेको आहे पंहिंजो रत सत ॾेई विया आहिनि, उन्हनि खां तमामु मशवरा वठी सघो था। हिते जेके असां वियो फलाणे रिटायर थिया वेठो आहे, भाऊ उस्ताद हो, उन 10 साल तव्हांजी ख़िदमत कई आहे, उन तव्हां जेके नथियूं खाधियूं आहे। चंदो मर्कज़ खे न ॾींदा मुंहिंजा भाउ, को काज़ी अहमद मां आयो आहे, को नौशर बेरोज़ मां आयो आहे। उन्हनि खां पुछा कयो त 4 ॼणा ॾेढी चंदो करे हिकु टैक्सी कार करे आया आहियो, घणा पैसा ॾेई आया आहियो? मर्कज़ी सदर शिकायत मां निकिरे थो, सिंध जे हर ज़िले में चकर हणे थो, कराची ते पहुचे थो, 5-5 ॾींहं रहे थो। छा उहे ख़र्च न आहिनि? उनखे इजाज़त हालनि अक्सर जेको आहे सो इहो एलिगेशन ईंदो आहे, साईं हिकु सरकार खां पैसा वठी ठही विया। मां हिकु जेके सीनियर वेठा माण्हुनि खे कसम खणी चवां थो, भई कॾहिं बि तव्हांखे सरकार खे 5 रुपया ॾिना, भली लोगनि ते रिया बि आहे। पीर साहिब चयो न, इन्हनि दोस्तनि जी महिरबानी आहे, मानी टुक खाराईंदा आहिनि, चांहि पीआरींदा आहिनि, पर कॾहिं इहो पुछो थो त तेरा पैसा अती अटे वञे थो। 5 ॾींहं कराची रही आहियां मां, कि किसी ने जो कराची जो आगे पानी बोतल दी थी, बाबा उन्हें कहते मां न चाय नवाम को दोस्त है, ताल के अंदर घर चले सजो उस्ताद ने कमल आइंदर तव्हां पंहिंजी पगार कबो न खपाईंदो, पर तव्हां उस्ताद जो जेको चंदो आहे, जेको तंज़ीम रखियो आहे, उहो जेको तव्हांजो राइट आहे, तव्हां हुन खां वठो ऐं तव्हां ख़र्च कयो। जेकॾहिं तंज़ीम जे अंदर तव्हां सिर्फ़ यारी भाषा सां हलाईंदासीं, चंदा न वठंदासीं, पैसा न ॾींदासीं, 4 माण्हू जे पास हो उहे त आसूदा हूंदा, आपा वग़ैरह अदा मां घणो ई भरे, पर मिसकीन त माण्हू बि हूंदा, उहे करण ईंदा। ऐं मां हिन स्टेज ते असांजे पेटियल जे साबिक़ा ज़िले सदर ऐं असांजो पेटियल जो छा करे तव्हां सरपरस्त आला हिन स्टेज तां, ऐं उनखे बि चवां थो जंहिंजो पेटियल जे अंदरि हिकिड़ो मुनफरद किरदारु रहियो आहे 9 सालनि दरदारी, हुन पेटियल जे अंदरि पेटियल तंज़ीम हुजे या उस्ताद जे मसइलनि में हुनजो अहम रोल रहियो आहे। ऐं हिन स्टेज तां उनखे गुज़ारिश कयां थो त तोमें पेटियल जो रत, तूं पेटियल आहीं, तूं पेटियल रहियो आहीं, तोखे हक़ थो बणिजे त हिन उस्तादनि जी दादरसी करण में पंहिंजो किरदारु रख। सरदार शाह साहब असांजी का ज़ाती जंग न आहे, पर सरदार शाह साहब जो जेको किरदारु आहे, जेको अमल आहे, जेको तालीम खे नुक़सान ॾियण में हुनजो किरदारु आहे, उस्ताद जी इज़त ते वार करण जो हुनजो जेको अमल आहे, जेको सिंध जे तालीम सां खिलवाड़ हुन कयो आहे, असीं उन अमल जे ख़िलाफ़ आहियूं।
मां हर स्पीच में कंदो आहियां त मिनिस्टर साहब असांखे इहो ॿुधाए त तव्हां इन 4-5 सालनि जे अंदरि सिंध जे तालीम जे अंदरि कहिड़ी बहितरी आंदी आहे सवाइ उस्ताद खे परेशान करण जे सवाइ बजट ठाहिण जे सवाइ बदअखलाई करण जे को बि हुन जो किरदारु न रहियो सो इंशाअल्लाह असीं दोस्तनि चयो न वापसि न अचो कनि दोस्तनि चयो हेठि पढ़ाई उस्ताद अचो त मसाला थींदा त कतनि न थींदा जेकर इहे उस्ताद वेठा इहे पहुतो कराची में 100% जेको हाज़िर हुते हुजणु खपे 100% हाज़िर हुते जेकॾहिं हूंदी ऐं यकीन तो तव्हांखे ॾियारियां जे गुलाम रसूल हटी वञे मरी वेंदो पर वापसि न ईंदो जे 100% हाज़िर हुते स्टेट फंड कयो था ऐं सिपाही घर सुम्हारे अचो था सिर्फ़ु औक़िदार जी जंग कोन लॻंदा त असांजो उस्ताद खे मोटिवेट कयो तव्हां ऐं उस्ताद ईंदो उस्ताद पुॼंदो छो जो हिकु मख़सूस नंढी ट्रेनिंग आहे उन जो मैसेज जो हले त DORB जे अंदरि सभिनि जे साथ जो उस्ताद असांखे प्राइमरी की था उन्हनि खे ख़बर आहे त इहो असां ट्रेनिंग कंदासीं इन मां असांखे बेनिफिट मिलंदो जे असां तव्हां सभु उस्ताद अहिड़ी वर्कशॉप कयूं उस्तादनि खे ॿुधायूं त तंज़ीम शाइर तंज़ीम उस्ताद लाइ शादी करे ऐं तंज़ीम शाह वठी ॾींदी कराची में जे इहो तव्हां मक़सदु ॿुधाईंदव तव्हां ऐलान कयो उस्ताद सभु हुते कराची पहुचंदा करे सघंदा दोस्तो जेकॾहिं असांजा दोस्त सिंध जे अंदरि इलेक्शन जो को कुझु जो ख़तम थी वई ॻाल्हि ही हिकिड़ो हिसो सियासत कंहिं दोस्तनि जो हिज़्ब इख़्तिलाफ़ बाबा असांजी पेटियल तंज़ीम जे अंदरि का हिज़्ब इख़्तिलाफ़ जी पार्टी कोन्हे को तस्वर कोन्हे को कॉन्सेप्ट कोन्हे असांजी हिकिड़ी वेलफेयर जो पासो तंज़ीम आहे ऐं उस्तादनि जी बहितरी भलाई लाइ सिंध जे तालीम जे बहितरी लाइ हिकिड़ी भलाई तंज़ीम आहे इलेक्शन थी सभु ख़तम सभु उस्ताद ॿाहिरि आहियूं ऐं असीं उन्हनि जा जेका पेरोकार रहंदासीं टोटल उस्ताद जे इलेक्शन घटी ईंदा वरी इलेक्शन थींदी वरी कंहिंसां तव्हांजो मन मने जंहिंमो तव्हां मुतमिन थियो जंहिंजो प्रोग्राम बहितर हुजे हुन तां बीह सघो त मुंहिंजा दोस्तो मुंहिंजी सभिनी दोस्तनि खे हीअ अपील आहे त तव्हां असांजे इज़त ते वक़ार ते वार थियो आहे जेकॾहिं असीं सभु मुतहदी हुनखे जवाबु न ॾींदासीं त तव्हां असांजूं इज़तूं असांजो वजूद जेको आहे सो उहो कॾहिं जेको आहे सो ख़तरे खां ख़ाली न ऐं मसल कॾहिं कॾहिं जंगियूं हेलो कॾहिं कॾहिं जंगियूं माण्हू पंहिंजे वजूद खे बचाइण ख़ातिर लड़ंदो आहे तंज़ीम जे अंदरि फिल्म जो उस्ताद आहियां मां हिकु हारीअ जो पुटु आहियां मां सेक्रेटरी सां वेहां थो जेके मूंसां गॾु हलिया मां मिनिस्टर सां वेहां थो मां जंहिं अंदाज़ में जंहिं ताक़त सां जंहिं जज़्बे सां मूं हुन सां ॻाल्हायो आहे त असांखे उहा तव्हां उस्ताद जी ताक़त आहे मुंहिंजी ज़ाती ताक़त बेटियल तंज़ीम न कयो आहे बेटियल तंज़ीम 5 खां किथे 5 साल किथे 8 साल किथे 10 साल में प्रमोशन कोन आया उहे तव्हांजे हिन 3 साल जे अंदरि उहो ज़िलो रहियल आहे जिते 100 200 300 जेका SSPS के वाइस प्रमोशन कया शायद बेटियल तंज़ीम में कम न हो ये बेटियल तंज़ीम में कम बेटो पीर साहब भले फखर सां ॿुधाईंदो त साईं मां 60 माण्हुनि जी लिस्ट खणींदो आहियां प्रमोशन जी अॼु मां हेतिरी खणींदो आहियां त बाबा इहो पेटियल तंज़ीम जी ताक़त हुई तव्हांजी ताक़त हुई 3
साल जो का सागा होते दरवाजे सब शहर के छोटे छोटे बहरहाल दोस्तों तव्हां सां इहो वचन आहे जन बि दोस्तनि सवाल उथारिया ख़ुदा कंदो इहे दोस्त घणे खां घणा उस्ताद वठी मां 100% थो चवां पर जेकॾहिं तव्हां 50% बि सिंध जा उस्ताद कराची पहुची वियो प्रेस क्लब ते त तव्हांजो हिकिड़ो मुतालबो बि रहंदो न टोटल तव्हां मुतालबो वठी करे 60,000 बाक़ी उन्हनि हिकिड़े कंहिं दोस्त मिसाल हुजे उन मिसाल वांगुरु त हिकिड़े बादशाह चयो त बाबा मुंहिंजी जेका हीअ अवाम आहे त उहो मुंहिंजो हुकुम मने थी नथी मने मूंखे कीअं ख़बर पए वज़ीर जो सही सवलो मिसाल हिकिड़ो खूह खणाए ऐलान करे छॾे त बाबा राति जो हर घर जो माण्हू हिकु गिलास खीर जो भरे हिन खूह में हलिणो आहे ऐलान थी वियो खूह खोटे ॾी वियो राति थी मूं चयो यार हाणे सॼो मुल्क खीर वेचो हुजे मां गिलास पाणी में छा थियो मां पाणी गिलास भरे खूह मारे टे ॾींहं इएं सोचियो टे ॾींहं सोचियो सुबुह थियो त खीर जो चुको न सॼो खूह पाणी न भरे जेकॾहिं इहो इरादो आहे त पीर साहब नोश खे फेरो त मां ॿ टे कोच भरे ईंदो बाक़ी नवाब साहब अपनी ॿ टे माण्हू घटि था थियनि सागर मां हाजी साहब ईंदो वरी जो का मीरपुर वारा बाक़ी था वञनि त पोइ इहा पाणी आहे खूह वारी जेका पोइ केॾी न चवणु खपे तो दोस्तो माज़रत सां तारियूं जी ॻाल्हि आहे घणो टाइम वठी वियो आहे जेकॾहिं का कमी कोताही हुजे त तव्हां मुंहिंजा ॿाहिरि आहियो भली उहिदे में ऐं तव्हां वॾो हुजां पर मुंहिंजा सिराया माज़रत थो कयां ऐं हींअर मानी तयारु आहे पर मानी अॻे खाइणी कान्हे का ही शइ खुदी छॾे हितां सभु अॻ में मां निकिरां थो स्टेज जा दोस्त निकिरनि था तव्हां असांजे गॾु हूंदो गॾु हिकिड़ी जो पासो असां लाइन करे हिकिड़ो एहतिजाज ॿाहिरि रिकॉर्ड कराए पोइ मोटी अचो वाह 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 वाह